नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां ऐलानियत 6 जून बैरिया टाउन मनसूबे ख़िलाफ़ लॻंदड़ धरणे जे सिलसिले में जस्कम जे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम ऐं सूफ़ी ख़ालिद चन्ना भरिया सिटी प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आउं सिंध जे माण्हुनि खे बैरिया टाउन मनसूबे ख़िलाफ़ धरणे जी दावत ॾियण आयो आहियां। हिन चयो त बैरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे। ज़रदारी लीग सिंध सां दुश्मनी करे सिंध जी ज़मीन मलिक रियाज़ हवाले करे छॾी है। हिन चयो आहे त सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंधियुनि खे अक़लियतनि में तब्दील कयो पियो वञे। बैरिया टाउन जी आड़ में सिंध जी ज़मीन धारियुनि हवाले करण जी साज़िश थी रही है। 6 जून ते सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते लॻंदड़ धरणे में जस्कम जा हज़ारे कारकुन बैरिया टाउन जे गेट अॻियां लॻंदड़ धरणे में शिरकत कंदा आहिनि। वधीक चयो त जस्कम सिंध जे वसीलनि जी मालिकी लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि। असां रत जे आख़िरी फुड़े ताईं सिंध जे वसीलनि जी मालिकी ताईं दस्तबरदार न थींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।